बस चश्मे 1 2 1 2 1 2 1 2 1 2 अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो ज़ोहेब चांडियो। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो गेटअप, हिकिड़ो ॻोठाणो गेटअप आहे। असां तयारी करे रहिया आहियूं पंहिंजे अपकमिंग सॉन्ग जी। ऐं अॼु लास्ट नाइट आहे, असां प्रिपरेशन्स कयूं पिया। तक़रीबन राति जा 2-2:30 थी विया आहिनि। ऐं तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे हथ में ही मुछूं आहिनि। एक्चुअली मां इहे यूज़ करे चुको आहियां काफ़ी प्रैक्टिस में, इन करे हाणे इहे चिंबड़नि न पियूं। ऐं ॿियूं मां कढणु नथो चाहियां। तव्हां ॾिसी था सघो पैकेट ही मुछुनि जो। भाई सुभाणे पंहिंजी चॉइस ते मां काई बि मुछ हणी थो सघां जेका मुंहिंजे सूट कंदी। ऐं काफ़ी इंजॉय करे रहिया आहियूं हिते। ऐं मूंखे ॾिसो ही गोद पातल आहे, बिल्कुलु ॻोठाणो हिकिड़ो गेटअप आहे। बट हींअर मुंहिंजो तावीज़ बि हेठि लही आयो आहे, मां मेहंदी बि कोन हई आहे। ऐं हिकिड़ो ॿियो सीक्रेट आहे, उहो ॾिसंदव तव्हां। सुबुह जा 7 थी विया आहिनि। असां पंहिंजे घरों निकिरी चुका आहियूं शूटिंग जे लाइ। ऐं असांजे हथ में तव्हां ॾिसी सघो था प्रॉप्स ऐं डिफरेंट शॉपर्स आहिनि। आई एम ऑल्सो रेडी नाउ। रेडी आहियूं, वञूं पिया। असांजी टीम वेट पई करे हुते। लेट्स सी व्हाट हैपन्स देयर। अचो 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 अचो, वी आर गेटिंग वेरी लेट। असां पंहिंजी लोकेशन ते पुॼी विया आहियूं। ऐं तव्हां ॾिसी सघो था सभु प्रिपेयर थियनि पिया। ही पटका, ही गोद, ही कपिड़ा। ते विलेज में आया आहियूं। ऐं मुंहिंजे बैग ते तव्हां ॾिसी सघो था बफेलोस भेहूं आहिनि, काफ़ी वाड़ो आहे जिते असां पंहिंजो फर्स्ट शूट कंदासीं। ऐं डेफिनेटली यू लाइक दैट। थैंक यू। टाटा टाटा कयो। थैंक यू। नाज़रीन, मां आहियां ज़ोहेब चांडियो। प्लीज़ यकीन कजो बाबा, मां ज़ोहेब चांडियो ई आहियां। हींअर पंहिंजे सेट ते वेठो आहियां ऐं मुड़ुसु वाली थी वेठो आहियां। शूटिंग हले पई, इंजॉय पिया कयूं। हीअ असां गॾु असांजी होल द क्रू, काफ़ी इंजॉय पिया कयूं। खिली न पिया सघां, मुझे लॻल आहिनि Space in your heart won't be delayed because under my feet not the बस चश्मे बगैर धागो भले नजर पे हो जाए। नहीं होना चाहिए, ये होना चाहिए। धागो अच्छी है। 1 2 वीडियो बेबी 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 थोड़ा पते कर। 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2। असां हाणे पंहिंजी नेक्स्ट लोकेशन ते आया आहियूं। मुंहिंजे बैग ते तव्हां ॾिसी सघो था रोड। तमामु घणो इंजॉय करे रहिया आहियूं पंहिंजी टीम सां। अच्छा परहेज आहे ॿुधो, हिकिड़ो कमु कया। असांजी लास्ट डेस्टिनेशन हुई जिते असां पंहिंजो गानो रिकॉर्ड कयो आहे। एट द बैक तव्हां ॾिसी सघो था ब्यूटिफुल ब्रिज आहे, देयर इज़ अ रिवर ऑल्सो। तमामु घणो इंजॉय कयोसीं। असां पंहिंजा सामान पैकअप करे छॾिया आहिनि। कुझु चवणु चाहींदो? बस छा चवां, मेहनत कहाँ अथसि। ही जेको कुझु बि आहे भाउ परवेज़ जी महिनत जो नतीजो आहे। उनजी महिनत न हुजे हा त असीं शेफ न रही सघूं। ऐं असांजी पूरी टीम जेका लास्ट में ते हुई। चवणु चाहींदो भली ही क्लिप तव्हांजो मेकिंग में अचण वारो आहे।
तव्हां ॾिसी सघो था मां स्टूडियो वेठो आहियां पंहिंजो सॉन्ग एडिट पियो करायां छा पिया कयो इहो तव्हां जीअं फन करे असां अच्छा 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 हाँ डेफिनेटली एडिटर्स खे बि दिलि आहे फन करण जे लाइ वेल हिते सभु मां पंहिंजे सॉन्ग एडिट करण लाइ आयो आहियां ऐं अॼु में हमेशह हिकिड़ी ट्रेजडी थींदी आहे जॾहिं बि मां सॉन्ग हिते एडिट कराइण ईंदो आहियां ईद जे ॾींहंनि में हिते लाइट जो मसइलो ज़रूरु थींदो आहे ऐं तक़रीबन 3 ॾींहं थिया 3 ॾींहंनि खां मुंहिंजा चकर लगातार लॻनि था ऐं फाइनली असांजो गानो कंप्लीट थियण वारो आहे काफ़ी ख़ुशी पई थिए दैट फाइनली माई सॉन्ग इज़ गोइंग टू कंप्लीट तमामु इंजॉय कंदा आहियूं जॾहिं बि मां हिते ईंदो आहियां कॾहिं मां पाण खे अलॻि फील न कयो आहे असां बिल्कुलु पंहिंजी फैमिली वांगुरु हूंदा आहियूं हिते मां आहियां आरिफ़ आहे ऐं तारिक आहे कम टू हा कुझु चवणु चाहींदो न से समथिंग चओ बस असांजो प्यारो दोस्त आहे प्यारो भाउ दिलबर जानी मां कोई चवणु चाहींदुमि तव्हां कुझु गानो हा हलायो हिन जो जेको दिमाग़ु आहे उहो त तक़रीबन अलॻि क़िस्म जो माना नई टेक्निक न कंदो आहे क्रिएट वग़ैरह जेको बि आहे एॾो त मखण न हक़ीक़त आहे जेको मज़ाक न थोरा हिकिड़ो न डायरेक्शन में जेको तूं कमु कंदा आहीं अलॻि अलॻि एंगलनि सां जेको तूं कमु कंदा आहियूं तमामु बहितर हूंदो आहे रफ घणा यूज़ कंदा आहियूं ड्रेसिंग में बि बस थोड़ी घणी कोशिशि आहे इंसान खे कोशिशि करणु घुरिजे असां नवां एक्सपेरिमेंट्स कंदासीं त कुझु ॾेखारे सघंदासीं ऑडियंस खे बि न that we Sindhis can do something अच्छा तव्हां थोरो सॉन्ग ॻाल्हायो अटकी अंदर लगी सटके सटके रूह वयो लटके लटके वयो मत भटके भटके दिल मुझे अटके अटके मुझे भी लगो इश्क जो झटको हिंदी तो मुझे पटको पटको वयो मत भटके भटके दिल मुझे अटके अटके Don't know where my heart has flown away. Used to be once mine, now gone away. Listen, listen, everybody falls for someone. You know, waiting, everything got thrown away. Every day, lost heart is beating more and more. I cannot wait for you so long, you make it sure. बस वधीक न Okay. Allah Hafiz.